अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? खैर सब ठीक ठाक। दोस्तों अॼु जी जेका वीडियो आहे सो मां तव्हांखे फेसबुक मां वीडियो डाउनलोड करण जो तरीक़ो ॿुधाईंदुमि। तो फेसबुक में अगर असांखे का भी वीडियो पसंद अची थी वञे त कीअं डाउनलोड कजे। तो हलूं था असां फेसबुक में। जीअं त असां फेसबुक में अची विया आहियूं। मिसाल तौर ते हे वीडियो असांजे साम्हूं अची वई आहे। शमन मीराली जी वीडियो अची वई आहे। हिनखे असांखे डाउनलोड करणो आहे। शेयर ते क्लिक करणो आहे। शेयर ते क्लिक कयोसीं त वरी असांखे हिते क्लिक त हाणे असांखे विडमेट में वञिणो आहे। असां अची वियासीं हाणे विडमेट में। थोड़ा सिंगल जेको आहे सो स्लो आहिनि। असांजी वीडियो साम्हूं अची वई आहे। हाणे डाउनलोड तव्हांखे जहिड़ी भी साइज़ में करणी आहे वो तव्हांखे डाउनलोड हितां करे था सघो। ॾिसो था तव्हांजे साम्हूं वीडियो अची वई आहे। त हिते असां डाउनलोड था कयूं। ॾिसूं था डाउनलोड थिए थी नथी थिए। तव्हांजे साम्हूं आहे वीडियो डाउनलोड थी अची वई आहे। त अॼु जी वीडियो ही आहे।